मरल राम करबला के शहीदन के भेटा पेश करण लाइ कराची सिंध जे राजधानी में इन वक्त मेन मातमी जुलूस बरामद थी चुको है। इन वक्त मां नश्तर पार्क वटि मौजूद आहियां। सख्त सिक्योरिटी तहत ही जो मेन मातमी जुलूस है वो बरामद थी वियो है। शाम के वक्त ही हुसैनिया ईरानिया इमाम बारगाह में महर थींदो जेके मेन मातमी जुलूस या रोड रस्ता उहे भी सील कया विया आहिनि। चपे चपे ते जेके आहिनि सभीलूं भी लगाई वियूं आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन वक्त मेन मातमी जुलूस जी जेका सिक्योरिटी आहे सिंध पुलिस रेंजर ऐं SSU जेके कमांडो आहिनि उहे करे रहिया आहिनि। जॾहिं त मेन मातमी जुलूस जा जेके मुख्य रोड आहिनि उते कंटेनर लॻाए उनखे बंदि कयो वियो आहे। जॾहिं त शीटर भी जेके आहिनि उहे इमारतुनि ते हिन वक्त असांखे नज़र अची रहिया आहिनि। जॾहिं त सिंध जे वॾे वज़ीर बि हिन मेन मातमी जुलूस जो थोड़ी देर पहिरियां दौरो कयो ऐं हुन सां गॾोगॾु IG सिंध ऐं कराची पुलिस चीफ भी हिन मेन मातमी जुलूस जी जेका आहे निगरानी कई ऐं हिन वक्त ही मेन मातमी जुलूस जेको आहे पंहिंजी मंज़िल तरफ़ रवानो आहे। जी।